कॾहिं लिबास कोन पाईंदो, कॾहिं कपिड़ा पाईंदो, कॾहिं बिना लिबास जे। हिकिड़ो कराची जो माण्हू मूंसां ॻाल्हि पियो करे, हाणे गुज़ारे वियो आहे उहो। उन चयो त मुंहिंजो दोस्त उहो वियो, उन सां उनजो नाठी उनजी न्याणी सां कुर्ब सुलो न पियो करे, ज़ाल उनजी हुई पर न्याणी हुनजी हुई। उन सां विड़े मार कुट करे चई त मां वियुसि हज़रत समन सरकार जो नालो ॿुध, मस्त फ़क़ीर आहे पर ज़बान मां जेके लफ़्ज़ कढे थो ईअं थी पए थो। चई मां उतां कराची मजा हलियुसि मलीर मजा, जेॾी महिल पहुतुसि साईं जे आस्थाने ते, हीअं मस्त वञे पियो बिना लिबास जे, मूं न ॻाल्हि कई न हाल न अहवाल कयो, परे खां ॾिसी चई डॉक्टरो तुंहिंजो जाटरो, डॉक्टरो तुंहिंजो जाटरो, डॉक्टरो तुंहिंजो जाटरो। बस इहे चवंदो चवंदो हलियो वियो। चई मां मोटी वियुसि वापसि, दुआ कोन घुरी हलियो वियो, अरे काॾे झंग ते हलियो वियो। बसि ॻाल्हि इहा थी, मुंहिंजे जाटरे जी, मुंहिंजे नाठी न्याणे जी ॻाल्हि कई, जाटरो तुंहिंजो डाक्टरो, डाक्टरो तुंहिंजो जाटरो। ईअं चई पाण हलियो वियो। मोटी वियुसि त मुंहिंजी न्याणी ऐं हुनजो मुड़ुसु पाण में खीर खंड थी विया, कॾहिं पाण में विड़िया न। जेको रोज़ मार कुट कढंदो हुउसि, उहो ॾींहुं थियो, आख़िरी ॾींहुं थियो, पाण में खीर खंड थी विया। सम्झो था? मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई लिखियो आहे किताब में त हिकिड़ी माई वेठी हुजे सा खीर पई ॾोहे गऊं जो, हिकिड़ो मस्त फ़क़ीर लंघियो, अमा बुखारो आहियां, उञारो आहियां, खीरड़ो प्यारींदी है। माई का छेड़ा कुझे खारबा थी, हल हल मुला कोने खीर, खीर त न ॾिनई पर बुज़ुर्ग खे छिड़प ॾिनई, चइजे खीर कोन्हे त अलाह कंदो माल बि कोन हूंदो। लफ़्ज़ निकिरी विया। फ़क़ीर मस्त सैलानी फ़क़ीर अलाए काॾो जो काॾे हलियो वियो। ॿिए ॾींहं ते ॻोठ जो माल काहे विया, धनार जी काहे वेंदा आहिनि चारण जे लाइ, शाम जो मोटी ईंदा आहिनि। शाम थी पूरे ॻोठ जो माल वापसि न मोटियो, वरी न धनार ई वापसि मोटियो, न माल मोटियो न धनार। फर टकर ॿियूं मेहूं रिढूं बकरियूं सॼे ॻोठ जो माल, न माल मोटियो न धनार मोटिया। ॻोठ वारनि सम्झो त केॾी महिल जूए खां ॿाहिरि बि धनार निकिरी वेंदा आहिनि, परे देर मदार मोटी ईंदा। साईं सिज लही वियो, राति पइजी वई, संजो टरी वियो, न माल मोटियो न धनार मोटियो। अचे ॻोल्हा कयूं, हेॾो ॻोल्हड़ी निकिरी विया, हेॾो से मुंहिंजा हैदराबाद में पटे कटी, आकरो पेटारो वञी धकायो, का ख़बर कोन पई, न माल जी ख़बर न धनारनि जी ख़बर। ॿियो ॾींहुं थियो, ॾींहं जो वञी ॻोल्हियूं, तलाश कयूं, का ख़बर न पई। 2 ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो, का ख़बर न पई। पोइ उन माईअ ॻाल्हि कई त भई मां वेठी पई गऊं ॾोहां त हिकिड़ो फ़क़ीर लंघियो, मूंखे चई त खीर प्यार, सो मूं चयोमांसि त खीर मुला खीर कोन्हे, मूंखे चई त जे खीर कोन्हे त अलाह कंदो माल बि कोन हूंदो। चई न ॿेड़ी त तो ॿेड़े पोड़े छॾी। हाणे से ॻोल्हियूं फ़क़ीर खे, मस्त फ़क़ीर सैलानी अलाए काॾे जो काॾे हलियो वियो, ॻोल्हियूं तलाश कयूं हेॾे होॾे, का ख़बर कोन। पूरो साल गुज़री वियो, न उन माई जी नज़र पइजी, सुञातींदे साॻियो फ़क़ीर। ॻोठ वारनि खे ॿुधाईंदो उहो फ़क़ीर इहो हुयो। ॻोठ वारा सभई गॾिया, अचे पटका लाथऊं, अचे माइनि पहुतियूं पलांद पेरनि ते, अबा फ़क़ीर रहम कर, बाजी फ़क़ीर रहम कर। छा आहे? चइजे तो अचो त माल कोन हूंदो, खीर कोन था ॾियो त माल कोन हूंदो, सो न माल मोटियो आहे न धनार मोटिया। भला ख़ैर कंदो, अलाह कंदो, माल बची वेंदो, धनार बची वेंदा, फिक्र न कर। शाम थी, अब धनार बि मोटी आया, माल बि सॼे ॻोठ जो मोटी। ॻोठ वारा पिया पुछनि धनारनि खां, अड़े रमूं खमूं ॾे ख़बर काॾे विया हो, वलू किरड़ कांडेरा काॾे विया हो सॼो साल।
धनारन जो साल चरिया थिया हो ता सुबह जो माल काहे वियायूं शाम जो मोटी आया ये रोज काहे विंदा आहियूं माल चारण चारे शाम जो मोटी आया साल छा जो चरिया थिया ये मस्त है कल समझो था हां बाबा साईं जन किबला मुर्शिद करीमन जे उस्ताद जी मुदा के पेरी शायद गाल बुधाई वरी बुधाया सुभान अल्लाह बाबा साईं जन हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह पढ़िया हुआ मौलाना मोहम्मद इसहाक कुहारो जात जो सरकुला संजा जे मथों साईं जो मदरसो हुयो चोटी जो आलिम हुयो भलो आलिम हुयो ओड़े पाणे जो को माण्हू वठी विस निकाह जे लाइ ये मुलन के वठी विदा आहिनि मौलवी साहब जो निकाह पढ़ी मोटी आयो खुदा जी कुदरत वो निकाह जे मथों निकाह थी वियो मौलवी साहब के ॿुधायूं कोन त को फॾो आहे इन संग ते मौलवी साहब निकाह पढ़ी मोटी आयो परी धुर हली वई कोर्ट में दादू में सेशन जजो जे उन वटि हलिया सही असांजो संग असांजो निकाह पियल आहे उन ते वरी ॿियो निकाह थियो आहे असांजो ज़ुल्म थियो आहे जज पूछो तो यो निकाह के पढ़ियो जो मौलवी मोहम्मद इसाक उनके चई देर ते पंजो यो लेटर जारी कर ईंदड़ सुनवाई के मौलवी के पेश कर मौलवी साहब मानू के जेनी मलो मिलियो जज जो कोर्ट जो लेटर मौलवी साहब जो अले छा थींदो फिर आयो कोर्ट में पहुतो जज चयसि मौलवी हे निकाह तो पढ़ियो आ यानी निकाह मुंह पढ़ियो मुंह पैसा को कोन वरता मुफ्त में निकाह पढ़ियो मुझे खबर कोन हुई तो अग में को फटो हुयो या निकाह पियल हुयो मुझे खबर कोन हुई निकाह पढ़ी है उन्हनि जेके वठी आ मुझे उन्हनि का अहिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाई बि कोन कि हाँ तव्हां मुलनि खे ॿियूं ख़बरूं कोन थियूं बाक़ी इहा ख़बर नथी पए निकाह ते निकाह पढ़ी था अचो तोखे ॾिसी रहंदुसि धमकी जो ॾिनई त मौलवी साहब खे डपु थियो त हे जज अलाए कहिड़ी मूंखे सज़ा ॾींदो मोटी आयो हाणे ॿी सुनवाई ते वरी हिनखे पेश थियणो हुजे सोची त कंहिं फ़क़ीर कंहिं दुर्वेश कंहिं अलाह वारे वटि वञा दुआ घुराए इन्नल्लाह यस्तहयी मिनल अब्द अन यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफ़रा अल्लाह ताला फरमाते जॾहिं मुंहिंजो कानू दुआ जा हथ खणंदो आहे न त मूं रब खे हया ईंदो आहे त कीअं हथ ख़ाली मोटायां गुल साहब जो हाणे कंहिं अलाह वारे वटि वञा उन को दुआ घुरायां पुछाई अहिड़ो को मुस्तजाब दावात जेको बुक खणी मुंहिंजी मुश्किल टरे ख़बर पई त हैदराबाद शहर में हिकिड़ो फ़क़ीर दुर्वेश रहे थो लजपत रोड ते पासे में फुटपाथ ते वेंदो आहे कॾहिं कपिड़ा पाईंदो आहे कॾहिं बिना लिबास जे मस्त फ़क़ीर आहे पर जीअं ज़बान मां लफ़्ज़ कढंदो आहे ईअं थी पवंदो मौलवी साहब जे उतो फिर को नाथन शाह में निकितो उते में सवारियूं बि घटि हूंदियूं उतो सफ़र कंदो 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 आयो हैदराबाद पहुतो पिठे बराबरि रोड जे फुटपाथ ते हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे मुछां वॾियूं हुजनि से उहो धौरो खाधई त उहो उन्हनि खे लॻो पियो हुजे मखियूं मथां बदन ते वेठियूं हुजनि ऐं से मुंहिंजा कपिड़ो लिंगनि ते लटो न हुजे सफ़ा बिना लिबास जे ऐं से मुंहिंजा ईअं वार मिटीअ हाणा धूड़ गुबार मौलवी साहब ईअं ॾिसी चयो हल पंधु ई अजायो हाणे इहो दुआ घुरंदो त मुंहिंजो केस पता थींदो मूंखे कंहिं ग़लति ॾस ॾिनो एॾो पंधु करे आयो आहियां ख़ैर हाणे सोचे बीठो दिलि में फ़क़ीर हीअं ॻाटो हेठि कहीं वेठो हुजे हीअं कंधु मथे करे थी मौलवी मूंखे ज़ोर त ॾे यार हिनखे कंहिं ॿुधायो त मां मौलवी आहियां हाणे ज़ोर ॾियासि वेझो वेंदुसि बिना कपिड़नि जे वेठो आहे पराई उघड़ ते नज़र पवंदी पराई उघड़ ॾिसण बि गुनाह ॾेखारण बि गुनाह कीअं वेझो वञा दिलि में सोचे पियो त हिनखे कीअं मां ज़ोर ॾियां वञी
वरी मथे घाटो करे कि हाँ निकाह ते निकाह पण सवाब आ, बाकी फकीर के जोर ॾियण गुनाह। मस्तन जो हाल आहे, ही मस्त फकीर आहे। किथे वाकियो आहे दादू जो, किथे हैदराबाद, हे फकीर मस्त वेठो आहे जो फुटपाथ ते घाटो हेठा कंधु मथे करे चए थो निकाह ते निकाह पण सवाब आहे, भाई फकीर के जोर ॾियण गुनाह। मुरी साहब आयो पासड़ो वठी जोरड़ा पियो ॾेसि, चए मौलवी जी साईं हाणे उथ वञ सेवण। भले साईं हाणे मूंखे ॿिए पासे न टार, महिरबानी कर दुआ घुर। चवां थो उथी उथी थो। मौलवी साहब हाल में सम्झी वियो त मस्त सां खइबो न आहे, मस्त सां हुजत न कबी आहे, छो त ज़बान मां लफ़्ज़ निकिरी विया थी वेंदो। वञ सेवण शरीफ़ वञो मखदूम बसरुद्दीन वटि, उन खे चयो तुंहिंजो दुआ सही उतो वरी हैदराबाद मां मोटियो, ॿिए ॾींहं ते वरी सेवण शरीफ़ आयो। चई त रस्ते में बुख लॻी ॾाढी, ऐं दिलि में सोचां पियो त अल्लाह जे जो ॿ बुसरियूं हुजनि त खाई वञो, मथां ॿ मखण जा चाणा हुजनि, मुलाणो रू दिलि में सोचां पियो, थकिजी बि ॾाढो पियो आहियां, बुख बि ॾाढी लॻी आहे, बुसरियूं ॿ हुजनि, मथां मखण जा ॿ चाणा हुजनि, खाई वञो। चई जेॾी महिल सेवण शरीफ़ पहुतुसि त हज़रत मखदूम बसरुद्दीन जी पुछा कयो, भाई मखदूम साहब किथे आहे बसरुद्दीन? इहो गली में वञे पियो, हीअं सेवण शरीफ़ जी घिटी मां गुज़रे पियो। जेॾी महिल मां पुठियों आयुसि न अञा मिलियुसि न मूंखे ॾिठई, पुठीरो पियो मां जीअं पोयूं आयुसि न हीअं पोइ हिते लोणो वराए, चई हा पाण खां कमु न थियुसि तोखे वरी बसर ॾे मोकिलियो अथई। हाणे हू मस्त आहे, हैदराबाद में वेठो आहे, ही सालिक आहे, होश सोभ वारो आहे जेको वेठो आहे सेवण शरीफ़ में। न हाल थियो न अहवाल थियो, न ख़ैर ख़बर थी न पुछा ॻाछा थी। पुट अल्लाह पंहिंजे वलियनि खे पाण इल्म अता फरमाए। सुभान अल्लाह। अल्लमनाहु मिल्लदुन्ना इल्मा। कुरान मजीद में रब फरमाए त असां उनखे पाण वटां इल्म अता कंदा आहियूं। सुभान अल्लाह। इहो इल्म किताबनि में, मक्तबनि, मदरसनि में या स्कूलनि कॉलेजनि में इहो इल्म न मिलंदो आहे। इहो अल्लाह जो लदुनी इल्म आहे जेको रब पाण पंहिंजे वलीअ जे सीने में अता फरमाए। सुभान अल्लाह। पोइ चई मूंखे ॿार मूं वरितई, हिकिड़े हुजरे में वञी विया आहिनि। चई त वे मां वञी हुजरे में वेठुसि, पाण वियो, थोरी देरि खां पोइ मोटियो त ॿ बुसरियूं बि हुजनि, मथां ॿ मखण जा चाणा बि रखिया। अधु बुसरी जो खाधो, मखण जो अधु चाणो खाधो त ड्रो थी वियो। मिठाण घटि वणंदो आहे, सणब बि घटि वणंदो आहे। सो मूंखे थो चवे, मूं जेॾी महिल हथु कढियो, अधु बुसरी जो खाई हथु कढियुमि, मूंखे चए थो त सॼी वाट पियो चवंदो अची त ॿ बुसरियूं खाई वञा, ॿ बुसरियूं खाई वञा, मखण जा ॿ चाणा खा बुसरियूं बि खाधमि, मखण जा चाणा बि खाधमि। हाणे का दुआ घुरो त केस मां जान छुटी। दुआ न घुरी, हथ न खई, बुक न झली, हीअं हथु छंडे वञ मौलवी, ए दफ़ो माफ़ी अथई, अॻिते अहिड़ो कमु न कजांइ। किथे त वञ न दे लेखा सां, हे दफ़ो जान छुटी। मोटियो, वापसि आयो, ॿिए टे ॾींहं ते दादू जी सेशन जज वटि सुनवाई थी, पेशी थी। ये पटे वालो सलीम मौलवी मोहम्मद इसाक हाज़िर थे। मौलवी साहब जो जेमल जज जे साम्हूं पहुतो, जज जेको फाइल खोलियो रखियो हुजे, फाइल खे ॾिसे वरी मौलवी खे ॾिसे, वरी फाइल खे ॾिसे वरी मौलवी खे ॾिसे, ॿ टे दफ़ा ईअं थी। आख़िर हीअं हथु छंडे
कि वन मौलवी हे दफ़ो माफ़ी थई अॻिते अहिड़ो कमु न कयो। उहे लफ़्ज़ जेके सेवण वारे बुज़ुर्ग मखदूम बसरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि फरमाए उहे ई लफ़्ज़ उन जज जे ज़बान मां हाणे इहे ॿिनि वलीअ जो इन वाक़िए सां ताल्लुक़ आहे। हिकिड़ो सेवण वारो बुज़ुर्ग, ॿियो वरी हैदराबाद वारो मस्त आहे, मजज़ूब आहे ऐं हू सालिक आहे, हू सोहब में आहे, ही सुकुर में आहे। आहिनि ॿई वली पर हर कंहिंजो रंग जुदा, ढंग जुदा। हिन सेवण वारे ते शरीयत जी पाबंदी आहे, हुन ते शरीयत जी पाबंदी कोन्हे, छो त मस्त आहे अल्लाह जे जलाल ऐं जमाल जे तजल्लुनि में गुम थी। सम्झो था? इहे अल्लाह जे दोस्तनि जा क़िस्म आहिनि। पोइ के वलीअ कुर्बत में, वेझड़ाइप में, मक़ाम ऐं दर्जे में वधीक अल्लाह जे क़रीब हूंदा आहिनि। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो दर्जो, पंहिंजो पंहिंजो शान, पंहिंजो पंहिंजो मक़ाम हूंदो। पर वलीअनि, सभिनी वलीअनि में, सॼी दुनिया में जेतिरा वलीअ थिया आहिनि उन्हनि सभिनी में आला ऐं बाला मक़ाम बगदाद वारे साईं फरमाया त अफलत शुमूसुल अव्वलीन व शमसुना अबदन अला उफुकिल उला ला तग़रिबू। वलीअनि जा सिज उभरिया, ताव कयूं, रोशनी कयूं, वरी लही विया। सिज उभरंदो आहे न, मसलन जुमे जो ॾींहुं आहे, सिज उभरियो आहे, हींअर पंहिंजो 1:45 थिया आहिनि, सिज मथां किपार ते बीठो आहे, पर 3 थींदी, आख़िर सिज लही वेंदो, ऊंदाह थी वेंदी। सिज आयो, इहो जुमे वारो सिज लही वियो। हज़रत पीरान पीर फरमाइनि था त वलीअनि जा सिज उभरिया, रोशनियूं कयूं, ख़ल्क़ खे फैज़ ॾिनऊं, पर उहे सिज लही विया। अफलत शुमूसुल अव्वलीन, अॼनि जा सिज उभरिया, रोशनियूं ॾिनऊं, लही विया। व शमसुना, पीरान पीर फरमाए थो त असांजो सिज अबदन अला उफुकिल उला ला तग़रिबू, मूं अब्दुल कादिर जो सिज चोटी ते बीठो आहे ऐं क़यामत ताईं बीठो हूंदो। इहो सिज लहंदो ई कोन। ऐं साईं फरमाया त अनल हसनी वल मुख्दा मक़ामी व अअलामी व अक़दामी अला उनुकिर रिजाली। मां हसनी सैयद आहियां, मुंहिंजो ॾाॾो इमाम हसन आहे। अनल हसनी, मां हसनी सैयद आहियां। वल मुख्दा मक़ामी, ऐं अल्लाह ताला जेको मूंखे मक़ाम ॾिनो आहे उहो मक़ाम मुख्दा। मक़ाम चओ, मक़ाम मुख्दा। मुख्दा सरबो आहे हिकिड़ो वलीअनि जो मक़ाम अहिड़ो थींदो आहे जो उन मक़ाम ते जेको वली फ़ाइज़ थींदो आहे, सॼी दुनिया में जंहिंखे विलायत मिलंदी आहे उनखे ख़र्को विलायत जो बहिराईंदो आहे, उहो जेको मक़ाम मुख्दा ते हूंदो आहे। मुड़े तवजो कयो। तव्हां स्कूल में पढ़ो, 6वीं जमात, 7वीं जमात, 8वीं जमात, 9वीं जमात, 10वीं जमात, मैट्रिक पास कई। हाणे तव्हांखे छा मिलंदो? हिकिड़ो पनो मिलंदो। 5 साल तव्हां पढ़िया आहियो, तव्हांखे नतीजे में पनो मिलंदो। वरी 2 साल कॉलेज में पढ़ो, फर्स्ट ईयर इंटर, 2 साल महिनत कयो, छा मिलंदो? पनो मिलंदो। बाज़ार त पनो आहे, पर इन पने जी वैल्यू आहे। नौकरी वठंदो इहो पनो, सरकार घुरंदी, बाबा तो मैट्रिक पास किया, इंटर पास किया, सर्टिफिकेट ॾेखार।
समझो था न वली जॾहिं महिनतूं रियाज़तूं पोरिया कंदा आहिनि त उन्हनि खे अल्लाह वटां विलायत जो चिठो मिलंदो दोस्ती जो रब जे दोस्ती जो सर्टिफिकेट मिलंदो पर उहो सर्टिफिकेट उन ते ठप्पो खपे स्कूल जो हेडमास्टर ठप्पो हणंदो कॉलेज जो प्रिंसिपल जेको हूंदो उहो ठप्पो हणंदो पर हे जेको विलायत जो चिठो थो मिले इन खे ठप्पो केरु हणंदो उहो जेको मक़ामे मुख़्दा ते फ़ाइज़ हूंदो आहे यानी पीरनि जो पीर दस्तगीर महबूब उसे आज़म ओ मुर्शिद जिलानी उसे आज़म मुर्शिद जिलानी साते नज़र का मुरानी उसे आज़म मुर्शिद जिलानी शान तो जो कयोर पवतम ते जो कदम शान तुझो कयो रब उत्तम कुल वलियन ते तुझो कदम आही कामिल तू कुतबे रब्बानी करे असां ते नज़र मुंहिंजा कदम वलियन जे गर्दन जे कदम वलियन जे गर्दन जे मथां जेॾीमहिल पाण बगदादी जामिया मस्जिद में इहो ऐलान कयूं न ओॾीमहिल जेकी बि दुनिया में वली ज़िंदा मौजूद हुया उन्हनि जे कननि ते आवाज़ पहुतो उन्हनि सभिनी गर्दन झुकाए चयो त बल अला ऐनी व रअसी साईं तव्हांजो कदम
असांजे कुलनि ते न पर असांजे अखियुनि ते जेके मायुनि जे पेटनि में हुया उन्हनि उते ॿुधो उन्हनि लबे के चई जेके पीअरुनि जे पुठियुनि में हुया उन्हनि आवाज़ उते ॿुधो उन्हनि बि क़बूल कयो समझो था साईं फरमायो फलो अलक़ैतु सिर्री फी बिहारिन लसार कुल गौरन फी ज़बानी मुंहिंजे अंदरि मेरो अहिड़ो राज़ रखियो आहे जेकॾहिं वहंदड़ दरिया ते उहो पंहिंजो राज़ विझां त उहो सुकी वञे खाक उॾामण फलो अलक़ैतु सिर्री फ़ौक़ मैतिन मक़ाम बिक़ुदरतिल मौला ताली मुंहिंजे अंदरि मेरो अहिड़ो राज़ रखियो आहे जे मैयत पियो हुजे लाश पियो हुजे मां उन ते पंहिंजो तवजह ॾियां त उहो मैयत बि जहिड़ो थी गुरु ईसाई पे तकरीर करे बड़ो चौंक चौराहो हुजे ईसाई पे तकरीर करे त असांजो नबी ईसा मुर्दा जियारींदो हो तव्हांजे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को मुर्दो जियारियो असांजो नबी ईसा मुर्दा जियारींदो त मुंहिंजो सोनो पीर दस्तगीर कंदो फरमाई त जेकॾहिं ॻाल्हि मुर्दे जियारण जी आहे त मुंहिंजो नबी त वॾी अज़मत वारो आहे मां हुनजो दर जो गुलाम आहियां बच्चो आहियां जेकॾहिं मां जियारे ॾेखारियां तो मुर्दो जियारियो त मां कलमो पढ़ी मुसलमान जिते तूं चवी जेको मुर्दो चवी उहो मां तूं जियारे वॾी वियो कब्रिस्तान पुराणी फिटल क़बर हुजे उनजो निशान बि रही वियो हुजे मींहनि में हिननि में कि हिन खे जियार जेकॾहिं हे मैयत जहिड़ो थी उथियो त मां मुस्लमान थींदुसि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं मुर्दा जियारींदो त छा चवंदो किसी मुर्दनि खे हथ हणी या कदम हणी या लठ हणी चवंदो कुम बिइज़्निल्लाह उथी अलाह जे हुकुम सां मुर्दो जहिड़ो थी चवंदो त हज़रत पीरान पीर उन फिटल क़बर ते लत हणी चयो कुम बिइज़्नी मुंहिंजे हुकुम सां उथी मुर्दो जहिड़ो थी ओॾी महिल ईसाई पंहिंजे पैरोकार सूदो कलमो पढ़ी मुसलमान फरमाईंदा जेकॾहिं मां पंहिंजो राज़ मैयत जे मथां विझां न अल्लाह जी कुदरत सां वो मैयत बि जहिड़ो थी वेंदी पुट इहे कुवतूं कुदरतूं करामतूं या जेकी कुझु अजीब वाक़िया थियनि था इहो सभु पावर अल्लाह जो कुवत अल्लाह जी आहे कुदरत चओ ऐं अल्लाह ख़ुदि पंहिंजे वलीअ में इहो पावर रखायो ताक़त अल्लाह जी आहे ज़ुहूर थींदो आहे वलीअ जे हथों वलीअ जी ज़बान मां वलीअ जे हथनि मां ॻाल्हि सम्झण जी आई आहे जेको माण्हू इहो अक़ीदो रखे त कंहिं बि वलीअ जी इहा ताक़त अल्लाह जे तरफ़ां न उनजी पंहिंजी ज़ाती ताक़त आहे ईअं चवण ई कुफुर आहे इहो चवण ई असांजो अक़ीदो न आहे इहो चवण त वलीअ जी पंहिंजी ज़ाती कुवत आहे ज़ाती कुदरत आहे ज़ाती तरह सां मुर्दा जो जियारे ग़ैब जूं ख़बरूं थो ॿुधाए इहो असां अहले सुन्नत जो अक़ीदो बिल्कुलु न आहे अल्लाह जी कुवत आहे जेका पंहिंजे वलीअ खे रब अता फरमाए जेकॾहिं अल्लाह कंहिंखे कुवत ताक़त ॾिए करामत जो ज़ुहूर उन जे हथनि मां थिए अल्लाह ॾिए वली ज़ाहिर करे त पोइ तूं छो थो सड़ी सम्झो था न अल्लाह ॾिए वली वंडे
वली ज़ाहिर करे अल्लाह जी कुवत ऐं कुदरत खे, त पोइ तूं असां केरु थींदा आहियूं उन वलीअ जो इनकार करण वारा, एतिराज़ करण वारा? जेको वलीअ जो एतिराज़ करे थो न, हदीस कुदसी में आहे, सही बुखारी सही मुस्लिम जे अंदरि, मन आज़ाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब, जेको मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी थो रखे, मां रब उन सां जंग जो ऐलान कयो। जंहिंसां अलाह ताला जंग जो ऐलान करे इहो खटंदो या हाराईंदो? जवाब ॾियो। हाराईंदो, यकीनन हाराईंदो। त अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजी ताक़त कुवत जो ज़ुहूर पंहिंजे वली जे हथ कयो। ॾिसो न, हिकिड़ो माण्हू बीमार थी पियो, उन बीमार खे शिफ़ा केरु ॾींदो? जी, दवा शिफ़ा ॾींदी आहे, डॉक्टर शिफ़ा ॾींदो आहे? केरु ॾींदो आहे? डॉक्टर ज़रियो आहे, वसीलो आहे, दवा शिफ़ा जो वसीलो आहे। बिठा इन तरह सां अल्लाह तबारक व तआला जल शानहू जीअं दवा में तासीर रखी आहे शिफ़ा जी, डॉक्टर खे रब रंग ढंग ॾांहुं ॾिनो आहे, इल्मु ॾिनो आहे त हिनखे कहिड़ो मर्द आहे, हिनखे कहिड़ी सुई हणा, कहिड़ी इंजेक्शन हणा त हिनखे फ़ाइदो थींदो। ईअं अल्लाह ताला पंहिंजे वलीअनि खे इल्मु ॾींदो आहे, ताक़त ॾींदो आहे, कुदरत ॾींदो आहे त हिन मुरीद खे कहिड़ी दवा ॾियां, कहिड़ो वज़ीफ़ो ॾियां, हिनखे कहिड़े अंदाज़ में फ़ाइदो थींदो, इहो इल्मु अल्लाह ॾींदो आहे। वली ज़ाहिर ऐं वली दूर आहे, उनखे ॿुधण जी कुवत अल्लाह थो ॾिए, ॻाल्हाइण जी कुवत अल्लाह थो ॾिए। मसलन जंग हले पई, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे, उनजो दौरे ख़िलाफ़त आहे, मस्जिद नबवी में मिंबर ते ख़ुतबो पियो ॾिए। जुमे जी तकरीर, जीअं मिसाल जुमो आहे, तकरीर हले थी पई, जुमे जो ख़ुतबो हले थो पियो, हज़रत उमर साईं जुमे जो ख़ुतबो पियो ॾिए। ऐं हिकिड़ो लश्कर हुयो जेको नहावंद हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन जे महाज़ ते लश्कर जंग पियो करे। हज़रत उमर साईं ख़ुतबो पियो ॾिए, उन नहावंद में जेको लश्कर लड़ाई पियो करे न, उन जो कमांडर जेको हुयो, जेको उन लश्कर जी अॻुवाणी पियो करे, उनजो नालो हो सारिया। छा? सारिया। हज़रत उमर तकरीर वेठो करे, क़ुर वेठो पढ़े, माण्हुनि खे वेठा उन्हनि खे सम्झाइणी हुजे, ईअं चवंदे चवंदे हक़ रखी, या सारिया अल जबल, या सारिया अल जबल, ओ सारिया जबल जो ख़्याल कजे, दुश्मन पुठियों थो अची जबल जे। माण्हू हैरत में अची विया त उमर तकरीर असांखे थो करे, सारियो त ओॾे जंग ते निकितल आहे, लश्कर वठी वियो आहे, हे हक़ कंहिंखे थो ॾिए पियो? हाणे मदीने शरीफ़ खां 100 किलोमीटर परे जो उहो लश्कर बीठो हुजे। जेॾी महिल उहे मोटिया न, लश्कर सोभारो फतह याब थी मोटियो, जो जुमे जो ॾींहुं हुयो, ओॾी महिल असां बि जंग जे मैदान ते हुजूं, ज़ोर शोर सां जंग लॻी पई हुजे, असांखे ख़बर न हुई त को दुश्मन जबल जे पुठियों आड़ वठियूं हमलो करण थो अचे पियो। अचानक उमर फारूक जा लफ़्ज़ उते ॿुधासीं त या ख़बर पई त दुश्मन हेॾो थो अचे, होॾो जो ख़्याल कयोसीं, लश्कर उहो काफ़रनि जो भॼी वियो, मुस्लमान खे रब सोभारो ई फतह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सम्झो था, अॼु 21 ॾींहं थिया आहिनि, हथे ख़ाली फ़लस्तीनी आहिनि जेकी दुनिया जा सुपर पावर, इसराइल, अमेरिका, बर्तानिया, जर्मनी, फ्रांस, दुनिया जा सुपर पावर पंहिंजे लाओ लश्कर सूदा जदीद टेक्नोलॉजी खणी आया आहिनि, हू हथे ख़ाली बीठा आहिनि, पर अॼु ताईं उन्हनि खे मञायूं बि अलाह कंदो, रब उन्हनि खे सोभ ॾींदो, अलाह उन्हनि खे फतह ॾींदो। मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत मां हिकिड़ी जमायत हमेशह हक़ जे लाइ लड़ंदी रहंदी, दुश्मन उन्हनि ते वॾा हमला कंदा,
पर उन हक़ वारनि खे अल्लाह ताला सोभ ॾींदो कामयाब। साहबनि पुछियो या रसूल अल्लाह ये किथे हूंदा? पाण फरमायो त बैतुल मक़दस जे दरवाज़नि जे चौधारे। अॼु उहा लड़ाई हमास जी ऐं इसराईल जी हले पई थी। हक़ वारनि जी हेसी ताईं अल्लाह मदद कई आहे ऐं चओ इंशाअल्लाह हक़ वारनि सां अल्लाह ताला जी मदद थींदी आहे। कुवत रब जी हूंदी आहे, ताक़त रब जी हूंदी आहे। पंहिंजे ॿारनि खे आज़माईंदो आहे, परखींदो आहे, वरी आख़िरकार फतह पंहिंजे ॿारनि खे सुभान अल्लाह। दोस्तो इहो जेको माण्हू एतिराज़ कनि था त बाबा ते वली आहिनि त पोइ हीअं छो थियो, हीअं छो थियो। वलीअनि ते एतिराज़ न कयो। मन आदारी वलियन फ़क़त आज़नतुहु बिल हर्ब। रब फरमाए थो जेको मुंहिंजे वलीअ सां जंग पंहिंजो दुश्मनी रखे थो उन सां मां रब जंग जो ऐलान थो कयां। यतक़र्रबु इलैहि अब्दी बिन नवाफ़िल। नफ़िल पढ़ंदे पढ़ंदे बानो मुंहिंजे क़रीब थींदो थो वञे, वेझो थींदो थो वञे, वेझो थींदो थो वञे। ऐसी ताईं जो कुंत समाउल्लज़ी यस्मा बिही। मां रब उन जा कन बणिजी वेंदो आहियां जिन सां ॿुधंदो आहे। मां रब उन जूं अखियूं बणिजी वेंदो आहियां जिन सां ॾिसंदो आहे। मां रब उन जा पेर बणिजी वेंदो आहियां जिन सां हलंदो आहे। मां रब उन जा हथ बणिजी वेंदो आहियां जिन सां पकड़ींदो आहे। तारीख़ तोहफ़तुल किराम वारो लिखे थो त मकली शरीफ़ जेका ठटे में आहे न, मकली टकरी, इन जे उत्तर पासे हिकिड़ो फ़क़ीर वेठो हुजे, अलाह जी इबादत वेठो करे। राति जो टाइम हुजे, चोर आया। अरे उथी फ़क़ीर असांखे रस्तो ॾिस। चई बाबा मां तव्हांखे सुञाणा थो, तव्हां केरु आहियो, छा था चाहियो? मां फ़क़ीर अलाह अलाह वेठो कयां, मुंहिंजी जान छॾियो वञी कंहिं ॿिए जे पुठियो करो। अहिड़े तोखे चवंदा रस्तो ॾिस, तूं वरी मशाइखी थो ॾेखारी। हिकिड़ो जो लथो घोड़े तां फ़क़ीर खे 2-3 सोटा वहाए कढी पुठी ते। सोटा जो हयईं फ़क़ीर खे को जलाल अची वियो। चई उथो हलो रस्तो ॾिसियां, मुंहिंजे पुठियों अचो। हीअं हलिया, 2-3 विखूं हलिया त वॾा वॾा जबल पिया नज़र अचनि। अरे न को हे भॻे ठोड़े वारा जबल, न को हे लकी आमरी वारा जबल, ही जबल कहिड़ा आहिनि? फ़क़ीर कहिड़ा जबल आहिनि? चए हे सिंध जा पाकिस्तान जा जबल कोन अथव, हे अथव पंहिंजो कोहबाब जा जबल। 2-3 विखूं हलियो, हुननि खे वरी कोहबाब पहुचे। पाण फ़क़ीर मोटी आयो, हुननि जी वरी हॾी बि काम वापसि न आई। सम्झो था? अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु फरमाए थो त उन्हनि जा मां रब कन बणिजी वेंदो आहियां जिन सां ॿुधंदा आहिनि। मां रब उन्हनि जूं अखियूं बणिजी वेंदो आहियां जिन सां ॾिसंदा आहिनि। मां रब उन्हनि जी ज़बान बणिजी वेंदो आहियां जिन सां ॻाल्हाईंदा आहिनि। मां रब उन्हनि जा पेर बणिजी वेंदो आहियां जिन सां उहे हलंदा आहिनि। मां रब उन्हनि जा हथ बणिजी वेंदो आहियां जिन सां गिरफ़्त कंदा आहिनि। सम्झो था त अॼु घणा वलीअनि जा वेरी दुश्मन एतिराज़ी उल्टियूं सिधियूं ख़बरूं करण वारा खोड़ पैदा थी विया आहिनि। बेटा असांजो अक़ीदो उहो आहे जेको क़ुरान ऐं हदीस वारो अक़ीदो, जेको शरीयत ऐं सुन्नत वारो अक़ीदो आहे, जेको अल्लाह जे क़ुरान सेखारियो आहे, अल्लाह जे रसूल मदीने वारे साईं सेखारियो आहे। असां उन अक़ीदे ते क़ाइम आहियूं, क़ाइम रहंदासीं। बद मज़हब गुमराह माण्हू बाबा छाजा पीर, छाजा वली, भिटाई छा आहे, कलंदर छा आहे, मिटी जा ढेर आहिनि, उहे ॼाणनि, उन्हनि जा अक़ीदा ॼाणनि। असांजो अक़ीदो आहे त कलंदर पंहिंजे क़बर में जो ज़िंदा हयात हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अॼु पंहिंजे क़बर में ज़िंदा। जॾहिं को वञी सलाम करे थो त सलाम ॿुधनि था, सलाम जो जवाबु ॾियनि। असां अहले सुन्नत जो अक़ीदो इहो आहे त जेको अल्लाह जे वलीअ जे मज़ार ते वञे ऐं अदब एतिराम सां हाज़िरी ॾिए थो, उनजो सलाम ॿुधनि था, उनखे सलाम जो जवाबु इनायत कनि था, उनजे हाल जी बि उन्हनि खे ख़बर पवे। दादू जे गिरपुनाथन जे मथां अथव काछे खां वञो इनाचा,
पटोड़ो आहे, पटोड़े सां इनाद शाह बि तुंहिंजा घणा माण्हू ॼाणंदा सुञाणंदा हूंदा, हज़रत इनाद शाह, इनाद शाह ॾंदू ॿाराड़ी में साईं जो पटोड़ो आहे, उते साईं जी मज़ार आहे। हिकिड़ो हाफ़िज़ आयो, चई त मां हाणे हिते क़ुरान पूरो कंदुसि ऐं मुश्किल हुजे का हाजत हुजे, चई जेसीं मूंखे ख़ुशख़बरी न मिलंदी तेसीं हितो न उथंदुसि। हज़रत इनाद शाह रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र ते वेठो क़ुरान पढ़े, पढ़ंदे पढ़ंदे हीअं निंड अची वियसि, दिलि आयसि, को ज़बर ज़ेर जो या को लफ़्ज़ हरफ़ जो फ़र्क़ु थियो, अक़ल थी आप चरब भरे उथियो, हेॾे होॾे ॾिठी, हे मुंगर कंहिं कई, सम्झी वियो त हे क़ुरान मूं ग़लति पियो पढ़ियो। वरी पढ़णु शुरू कई, पढ़ंदे 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 वरी जो अखि लॻियो तीअं झुटको निंड जो आयुसि, को ज़बर ज़ेर जो फ़र्क़ु थियो त वरी अक़ल थी ईअं न हीअं। ॾिठई त हज़रत इनाद शाह रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र में जा आवाज़ पियो अचे। हाणे वरी क़ुरान पढ़णु लॻो त क़ब्र शरीफ़ मां आवाज़ आयो, हाफ़िज़ पंहिंजी जुती त खणो न, उहा जुती गिदड़ खईं थो वञे। हाफ़िज़ ॿाहिरि निकितो त ॾिठई बराबरि गिदड़ आहे, जुती खयूं पियो वञे, चम जी जुती हुजे, उहा जुती वठी हथी कई, यानी अल्लाह जे वलीअ जे मज़ार में कुबे में अंदरि वेठो आहे, उन जी त ख़बर आहे, पर ॿाहिरो जुती जेको गिदड़ खणे थो या वलीअ खे ख़बर में। सुभान अल्लाह। अल्लाह मिल्लतुन्ना इल्मा, अल्लाह पाण पंहिंजे वलीअनि खे, पंहिंजे दोस्तनि खे इल्मु ॾींदो। सुभान अल्लाह। जेकॾहिं वलीअनि खे एतिरो इल्मु आहे त मदीने वारे साईं खे छा इल्मु? छो त फैज़ त सभु मदीने वारे खां थो मिले न। सॼी दुनिया में जेतिरा बि वली आहिनि उनखे फैज़ मदीने वारे साईं खां थो मिले। हिकिड़ो माण्हू यमन जो आयो, किथां जो? यमन जो माण्हू आयो मदीने शरीफ़ में, तो जेॾी महिल रोज़े पाक ते पहुतो, ॾियारी पाक जेका आहे जिते सलाम पढ़िबो आहे, उते बि अर्ज़ कई या रसूल अल्लाह, साईं मां ॾाढो परे खां आयो आहियां, मदीने में मूंखे तोखो सवा ॿियो केरु न सुञाणे, साईं मां तव्हांजो महिमान आहियां, तव्हां वटि आयो आहियां, मुंहिंजी पारत साईं मूंखे बुख बि लॻी अथव, या रसूल अल्लाह मूंखे बुख बि लॻी आहे, कपिड़ा मुंहिंजा मेरड़ा थी विया आहिनि, मूंखे रहण जे लाइ घरड़ो बि कोन्हे, मूंखे साईं हिते तोखो सवा ॿियो केरु न सुञाणे, सॼे मदीने में मां परदेसी आहियां, मुसाफ़िर आहियां, मूंखे तव्हां खां सवाइ ॿियो केरु कोन थो सुञाणे। इहे साईं जन खे अखियुनि में कोड़ा वरस पिया, ईअं अर्ज़ु करे ऐं बाबू सिद्दीक़ वटि अचे, ईअं लेटियो आहे, अञा अखि लॻी मदीने वारे साईं जी ज़ियारत थी, लजपाल नबी शिदत फरमाई, दीदार फरमायो, साईं फरमायो त तूं असांजो महिमान आहीं न, तोखे मानी असां खाराईंदासीं, तूं बुखारो आहीं न, तोखे मानी असां खाराईंदासीं। की सरकार जे हथ में मानी हुजे ऐं खीर जो प्यालो हुजे, मूंखे मानी ॾिनो, अधु मानी जो खाधुमि त ढो थी वियो, खीर पीतुमि ऐं अधु मानी जो खाधुमि रओ थी वियो, बाक़ी जेको अधड़ बचो न, उहो हीअं पटके जो वर खोले उन में वेड़े पटके में लॻाए छॾियो, पहाड़ जो माण्हू। जेॾी महिल अखि खुली त सुभान अल्लाह पेट भरियो पियो आहे, बुख लथी वई आहे, ऐं उहो जेको खीर ख़्वाब में सरकार पियारियो आहे, उनजी अछाण थरी हिते चपल ते लॻी। ऐं बसि हीअं वेठो सोचे पियो त अल्लाह केॾो सरकार करम कयो आहे, मूं जहिड़े हिकिड़े ग़रीब उम्मती खे साईं जन पाण पंहिंजे हथनि सां मानी खणी आयो, रोए पियो, अखियुनि मां ॻोड़ा वञनि पिया, तेसीं हिकिड़ो माण्हू अचे पासरे में वेठो, अबा इहो हिते घरड़ो आहे पासे में, तुंहिंजी रहाइश जो हिते इंतज़ाम
कयो अथऊं ऐं कपिड़ा बि तुंहिंजा मेरड़ा आहिनि इहे बि त धोई ॾियूं ते रहो भली घर जो चांहि हंधि बिस्तरो सभु जो इंतज़ाम सां कयो हिन चयो त मां कपिड़नि जी ॻाल्हि या पंहिंजे परदेसी हुजण जी घर न हुजण जी ॻाल्हि उते ई करे आयो हिन माण्हू खे कीअं ख़बर लॻे थो न ही पाण न आयो आहे हिनखे कंहिं मोकिलियो कीअं न मां ईअं कोन हलंदुसि तोॾे मूंखे ॿुधाए त तोखे मोकिलियो कंहिं मुंहिंजो शर्त आहे मूंखे ॿुधा तोखे मूं ॾे मोकिलियो चई जे शर्त जो रखी त पोइ मुंहिंजो बि हिकिड़ो अर्ज़ु आहे त जेका मानी तोखे मदीने वारे साईं बचल थी उन मां को गबड़ो मूंखे बि यादि आयो त मूं ख़्वाब में बाक़ी अधड़ मानी जो पटके जे वर में विझो पटके जो वर खोली त वाकई अधड़ मानी जो मुंहिंजे साईं खे थी ख़बर सॾु करे दफ़न जी चवे सॾु करे दफ़न जी चवे बेचारनि जो चारो जेको सारे जग जो सारो जेको सारे जग जो सारो साईं दीवारो लजदार नबी कुर्बदार नबी गरीब जो गमखार नबी कुर्बदार नबी लजदार नबी जिनके दर्द सदैव सवारो पटके जो वर खोलियो में तो वो अधड़ मानी जो सरकार ख़्वाब में ॾिनो उस जागी में वो नज़र आयो खीर जी अछाण चपन ते लॻी पई सुभान अल्लाह हयात आहे हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा सदमे में सारी थिए उन्हीअ सां सदमे में सारी थिए उन्हीअ सां पिणते मकई जे पुकार आहे हलो मदीने हलो दोस्तों मुझे सुनो अज में हयात नबी ऐं वलीअ जेके मज़ारुनि में उहे बि हयात आहिनि ऐं अलाह ताला उन्हनि खे इल्म ॾिनो आहे शूर ॾिनो आहे सोच सम्झ ॾिनी आहे
वो ॿुधनि बि था ॾिसनि बि था इहा अलाह ताला जी कुदरत आहे अलाह जी अता आहे रब जी देन आहे मुंहिंजा दोस्तो त अक़ीदो असांखे उहो रखिणो आहे जेको क़ुर ऐं हदीस मां साबित शुदा अलाह ताला जे निशानो शान सां सभिनी खे पंहिंजे वलीअनि पंहिंजे दोस्तनि सां सची मुहबत ॾिए ऐं मदीने वारे साईं जो सचो इश्क ॾिए हुज़ूर जे दर जी ग़ुलामी में शब हयाती जा पसा पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बारक अल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल